वसीम इकबाल ज़िला जयकाबाद डिप्टी कमिश्नर जयकाबाद अबरार जाफ़र तरफ़ां इमरान लाड़े वटि क़ाइमु थियल सिरुनि जे भठे जो दौरो कयो वियो। दौरे दौरान डिप्टी कमिश्नर जयकाबाद अबरार जाफ़र सिरुनि जे भठे जे कम जे लाइ मुआइनो कयो ऐं भठे मालिक सां मुलाक़ात करे खेसि एनवायरनमेंट डिपार्टमेंट जी इजाज़त बाबति पुछा गाछा कई। उन मौक़े ते डिप्टी कमिश्नर जयकाबाद अबरार जाफ़र ज़िले जे तमामु असिस्टेंट कमिश्नर्स खे हुकुम कयो त पंहिंजे इलाक़नि में क़ाइमु थियल सिरुनि जे भठनि जो दौरो करे उते माहौलियात जे हवाले सां खयल क़दमनि जो जाइज़ो वरितो वञे। डिप्टी कमिश्नर जयकाबाद अबरार जाफ़र तमामु असिस्टेंट कमिश्नर खे हिदायत कई त सिरुनि जे भठनि जे मालिकनि खां एनवायरनमेंट डिपार्टमेंट तरफ़ां मिलियल इजाज़त ऐं चाइल्ड लेबर बाबति पुछा गाछा करे खेसि रिपोर्ट कयो वञे। डिप्टी कमिश्नर जयकाबाद अबरार जाफ़र तमामु असिस्टेंट कमिश्नर्स खे वधीक हिदायत कई त सिरुनि जे भठनि वारा जेकी कचियूं सिरूं बाहि में पचाइनि था इहे सही तरीक़े सां पचाइनि था या किथे हू SOPs जे ख़िलाफ़ वर्ज़ी कनि था, उन सॼे अमल जो जाइज़ो पिणु वरितो वञे।